सिंधी अदबी संगत शाख स्टेशन पलीजाणीअ पारां हर साल जियां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटराईअ जे उर्स मुबारक जे हवाले सां हिक तक़रीब जो एहतमाम कयो वियो, जंहिंजी सदारत सिंधी अदबी संगत शाख भिटशाह जे सेक्रेटरी ऐं सीनियर शाइर खमीसो खानोठीअ कई, जॾहिं त ख़ासि महिमान नामियारो लेखक, फिल्म राइटर ऐं उस्ताद एम बच्चल महिमान हुआ। जॾहिं त एज़ाज़ी महिमाननि में सिंधी अदबी संगत ज़िले मटियारीअ जो राब्ता सेक्रेटरी उदास सोलंगी, मटियारी शहर सां तालुक़ रखंदड़ बहितरीन शाइर ख़याल खत्री, मंज़ूर गुलाणी ऐं रफ़ीक अहमद सूमरो शामिल हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे तक़रीब जे सदर खमीसे खानोठीअ चयो त जेसि ताईं शाह साईं जो रिसालो मौजूदु आहे, सिंधी ॿोलीअ खे दुनिया जी का बि ताक़त, का बि साज़िश, को बि हादिसो ख़त्म नथो करे सघे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे ख़ासि महिमान एम बच्चल मेमण चयो त जेके क़ौमूं पंहिंजे मौसमनि खे यादि रखंदियूं आहिनि, उहे फना न थींदियूं आहिनि। शाह साईं सॼे आलम इंसान जो दुआगू ऐं ख़ैर ख़्वाह आहे। सिंधी अदबी संगत ज़िले मटियारीअ जे राब्ता सेक्रेटरी उदास सोलंगीअ चयो त मुर्शिद लतीफ़ जो किरदारु सदाईं रहनुमाईअ वारो रहियो आहे। शर्त उहो आहे त असां रहनुमाई हासिल करण लाइ संजीदा हुजूं। नामियारे शाइर उस्ताद मोहतरम ख़याल खत्रीअ चयो त पोणा 300 साल लतीफ़ ते तहक़ीक़ थींदी रही आहे, पर अफ़सोस असांजा आलिम मुहक़िक़ शाह अब्दुल लतीफ़ भिटराईअ जी जनम भूमीअ ते मुत्तफ़िक़ न थी सघिया आहिनि। सिंधी अदबी संगत पलीजाणीअ जे सेक्रेटरी सैयद इमदाद अली शाह बुखारीअ चयो त असां हर साल पंहिंजे वसाहर, पंहिंजे मुख़्तसर वसीलनि सां शाह साईं खे पंहिंजी मोहबत ऐं अक़ीदत जी भेटा पेश कंदा आहियूं। तक़रीब खे शाइर मंज़ूर गुलाणी, रफ़ीक अहमद सूमरो, अब्दुल जब्बार ज़रदारी, सोहराब खान बाटी, सागर सोलंगी पंहिंजे लफ़्ज़नि ऐं जज़्बनि जी भेटा पेश कई।
तकरीब में फनकार फैज मोहम्मद मल्ला, गुल मोहम्मद मल्ला, अहमद खान जिसकाणी, फैज मोहम्मद मल्ला शाह साईं जो कलाम गाए तकरीब खे यादगार बनाए छॾियो। तकरीब में भर पासे जे केतिरनि अदब दोस्त शख्सियतुनि शिरकत कई, जिनमें नेक मोहम्मद नाइच, इम्तियाज खल, करीम नाज सोलंगी, यूसुफ लाखो, नेक मल्ला, शकील देथो, सैयद साबिर बुखारी, सैयद यासिर बुखारी, सैयद बाकर अली शाह शामिल आहिनि।